नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त मिठी में खबर ॾींदा आहियूं त क़लौई तालुके में इंतज़ामी नााहली सबब 348 प्राइमरी स्कूलन में 98 प्राइमरी स्कूल बंद हुजण जो इंकशाफ बंद पयल स्कूल वडेरनि जो ताकू ऐं चौपाई माल जा वथाण बणियल आहिनि। TO क़लौई पारां खुलियल स्कूलनि जी उस्ताद खे माहेवार मंथली एवज ड्यूटी खां आजो करे ज़ाती कारोबार करण जी इजाज़त ॾेई छॾी। रिश्वत न ॾियण सबब ॻोठ अहमद साहिड़ मां उस्ताद बदली ॻोठ अहमद साहिड़ मां बदली थियल उस्ताद अब्दुल गफ़ार नोड़ियो ऑफिसरनि जी दबाव जो जवाज़ ॾियण बेदख़ल थी वियो। 50 खां वधीक ॿारनि जी तइलीम मुतासिर ॻोठाणा सिरापा एहतजाज क़लौई तहलके जी UC साउड़ जे 60 स्कूलनि मां 47 स्कूल बंदि पयल। 270 तालुके जा मुक़रर उस्ताद सियासी आशीर्वाद ऐं उस्ताद तंज़ीमुनि जी हिमायत सबब घर वेठे पगार खणण लॻा। तइलीम खातो थरपारकर बंद स्कूलनि ऐं ड्यूटी चोर उस्तादनि खिलाफ कार्रवाई न कई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।